सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जेकर सके सुखे घर में पैदा थियूं तो पोइ हकीकत में करे करे वो मौको हूंदो अथव सुख पाण सुधारण जो, पाण सिखण जो, कुछ पाइण जो। सुखे घर में असां जनम वठी ईअं न सम्झूं भई वरितोसीं असांखे सभु कुझु मिली वियो। कॾहिं अहिड़ी ग़लती न करूं। वो चइबो आहे न केरु कंहिंजे भाग में कॾहिं कॾहिं लॻंदो आहे। सुखे घर जो मक़सदु आहे असांखे पुराणे कर्मनि जो फल त मिलियो, चङाई त मिली, पर हाणे उनखे संभाले करे हल। छाकाणि त कुदरत हिकिड़ी चीज़ असां सभिनी इंसाननि खे ॾिनी आहे। जेकॾहिं पहिरियों ॾुख अचनि ऐं बाद में सुख अचनि त पोइ पहिरियां ॾुख विसरी वेंदा आहिनि। पहिरियों ॾुख जेतिरा बि हुजनि, तकलीफ़ूं जेके बि हुजनि, इज़त हुजे न हुजे कोई परवाह कोन्हे, पर जॾहिं असांखे पहिरियों सुख मिलणु त पोइ उहे पुराणा सुख ॾाढो सताईंदा आहिनि। उहो न थियणु खपे। तंहिंजे करे पहिरियों ॾुख अचनि बाद में सुख अचनि उहा चङी ॻाल्हि आहे, सदा हुजे कोई ॻाल्हि कोन्हे, पर सुखनि खां बाद ॾुख न अचणु खपनि। पोइ ॾुख बर्दाश्त न करे सघंदा। जीअं असां ॾिसंदा आहियूं पहिरियों असांजी कोई लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, कोई चवंदो जॾहिं असांजी इज़त न हूंदी आहे न, कोई वर्दी ॾींदा वञा, कुझु लॻंदो ई कोन्हे, वधीक इज़त आहे ई कोन, बाक़ी छा करिणो आहे। इज़त ठहंदी आहे त पोइ कोई नालो त पंहिंजी जॻह ते थोरी गिलावे न ॿुधी सघंदा आहियूं, आग बगोला थी वेंदा। बजण ठहण खां बाद, बणजण खां बाद पोइ रुसवाई न थियणु खपे। तंहिंजे करे जंहिंजो सुखे घर में जनम थिए त उनखे पाण वधीक संभाले हलणु खपे। असांजा अहिड़ा कर्म उबता न थियनि जो सुख में जा वरी ॾुख अचनि। तंहिंजे करे असां उन्हनि सुखनि खे बणाए करे रखूं, सुखनि खे ठाहे करे रखूं। ऐं सुख असांजा ठहंदा आहिनि जॾहिं असां पंहिंजे कर्मनि खे, अमलनि खे, हली चली खे कुझु बहितर कंदा। जेतिरो जेतिरो चङा कंदा वेंदासीं ओ चङाई जो फल असांखे सुख सुविधाऊं स्वर्ग मिलंदो वेंदो, असां सदाई सुखिया रहंदासीं। पर जेकॾहिं सुखनि जे अहंकार में भरिजी करे असां उबता पेर खयासीं, ग़लति व्यवहार, ग़लति तरीक़ा, ग़लति खाधा पीता, उथी वेठी तौर तरीक़ा अंदाज़, ऐं पोइ सभु कुझु वयो हलियो त पोइ ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। तंहिंजे करे सुख मिलिया आहिनि उतां असां सुखनि खे वधायूं, यानी पंहिंजो पाण खे बहितर कयूं। मालिक जो सिमरन, नाम जाप, बहितर अंदाज़ उन सचे साईं जी शरण में, दामन में वञूं, जीअं असां सुखनि हूंदे कुझु ग़लती न करूं, पंहिंजा पेर पुख़्ता करूं। असांजी जवाबदारी वधंदी आहे। जेतिरियूं सुविधाऊं मिलंदियूं नी ओतिरो असांखे सतर्क रहणो हूंदो आहे। ऐं जेकॾहिं असांखे जनम सां सुख न मिलिया नी त पोइ असांखे मौक़ो हूंदो आहे असां पंहिंजो पाण खे बढ़ायूं, पंहिंजो पाण खे शेवा में, सिमरन में, महिनत में, आशीर्वाद में जीअं लॻायूं त पोइ जीअं ई चङा थींदासीं तो आशीर्वाद मिलंदी वेंदी, असां पंहिंजो पाण वधणु शुरू थी वेंदासीं। आमतौर सां इंसान ग़लती कंदा आहियूं, जॾहिं थोरा ॾुख ईंदा आहिनि त बजाए चङो थियण जो सॼो सार ऐं जलन वधंदी आहे। असांजे अंदर में क्रोध हूंदो आहे, कंहिंखे सुखियो ॾिसी करे असां में सार पैदा थींदो आहे। ॾुखनि में असांखे सार पैदा न थियणु खपे, ॾुखनि में असांखे शांती ऐं बहितर हलणु पैदा थियणु खपे।